वेलकम बैक नाज़रीन, आम ख़बर शेयर कंदासीं। धरती टीवी पारां ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारे जी सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया आजियां कंदे सक़ाफ़ती तक़रीबूं शुरू करे छॾियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सिंधी वेस पहिरण बार सक़ाफ़ती रंग में रंगजी विया। शागिर्दनि शागिर्दियाणियुनि सिंधी क़ौमी गीतनि ते झूमरियूं हणी रक़्स करे सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो आहे। नाज़रीन, धरती टीवी पारां ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारे जी सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया आजियां कंदे सक़ाफ़ती तक़रीबूं शुरू करे छॾियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सिंधी वेस पहिरण बाद सक़ाफ़ती रंग में रंगजी विया। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी क़ौमी गीतनि ते झूमरियूं हणी रक़्स करे सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो आहे। धरती टीवी पारां ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारे जी सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया आजियां कंदे सक़ाफ़ती तक़रीबूं शुरू करे छॾियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सिंधी वेस पहिरण बाद सक़ाफ़ती रंग में रंगजी विया। शागिर्दनि सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स कयो आहे ऐं सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो आहे। धरती टीवी पारां ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारे जी सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया आजियां कंदे सक़ाफ़ती तक़रीबूं शुरू करे छॾियूं आहिनि। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे जामशोर में धरती टीवी जे रिपोर्टर रहीम बख्श बलोच सां। रहीम बख्श, सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया सक़ाफ़ती तक़रीबूं शुरू करे छॾियूं आहिनि, इन बाबति अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध यूनिवर्सिटी में सक़ाफ़ती ॾियारो एडवांस में भरपूर नमूने सां मल्हायो वियो। यूनिवर्सिटी जे समूरनि शोबनि में सक़ाफ़ती तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं। शागिर्दनि तोड़े शागिर्दाणियूं क़ौमी वेस वॻा पहिरे गीतनि ते रक़्स करे पंहिंजी सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो। उन मौक़े ते शागिर्दनि जो चवणु हुयो त अहिड़ा प्रोग्राम सिंध यूनिवर्सिटीअ में थींदा रहनि। जी रहीम बख्श, वरी महिरबानी तफ़सील आहे।